अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आया तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। आलमी कप 2023 जे हवाले सां इब्रत टीवी जी ख़ुसूसी नशरियात में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु असां आलमी कप जे हवाले सां ज़िक्र कयूं त अॼु इवेंट में 2 मुक़ाबला आहिनि। पहिरियों मैच श्रीलंका ऐं नेदरलैंड जे टीमनि विच में थींदो, जॾहिं त ॿियो मुक़ाबिलो इंग्लैंड ऐं साउथ अफ्रीका जे टीमनि में विच में थींदो। जेकॾहिं पहिरें मैच जे हवाले सां ज़िक्र कयूं त श्रीलंका जी टीम हिन इवेंट में 3 मैच खेॾिया आहिनि ऐं टिनी में उनखे शिकस्त मिली आहे, जॾहिं त नेदरलैंड जी टीम इब्तिदाई 2 मैचूं हाराइण बैदि साउथ अफ्रीका खे शिकस्त ॾेई हिकु हिन इवेंट जो वॾो अपसेट कयो आहे। सो इन मुक़ाबले जो जेकॾहिं कंपेरिज़न कयो वञे त नेदरलैंड जी टीम एतिरी मज़बूत हरीफ़ न आहे, पर श्रीलंका जो हींअर बैड लक पियो हले ऐं उनजो ख़ासि तौर ते उनजो कप्तान दशुन शनाका जेको आहे उहो अनफिट थी वियो आहे। उनजे करे टीम थोरो गैर मुतवाज़न नज़र अची रही आहे। बहरहाल तंहिं हूंदे बि श्रीलंका खे कंहिं बि रीति अंडर एस्टिमेट नथो करे सघिजे ऐं नेदरलैंड वरी बि को अपसेट करण जी पोज़ीशन में अची सघे थी। वरी जेकॾहिं ॿिए मैच जो ज़िक्र कयूं इंग्लैंड ऐं साउथ अफ्रीका जो, त इंग्लैंड हिन इवेंट में दिफ़ाई चैंपियन आहे ऐं दिफ़ाई चैंपियन हुजण बावजूदि हुन 3 मैचनि मां सिर्फ़ु 1 में कामयाबी हासिलु कई आहे ऐं इंग्लैंड ताज़ो अफ़गानिस्तान खां अपसेट शिकस्त बि खाधी आहे। अफ़गानिस्तान जी टीम दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे शिकस्त ॾिनी, हुन खां अॻे इंग्लैंड खे न्यूज़ीलैंड बि शिकस्त ॾिनी हुई। सो इंग्लैंड लाइ अॼोकी मैच तमामु अहम आहे। ॿी तरफ़ जेकॾहिं साउथ अफ्रीका जो ज़िक्र कयूं त साउथ अफ्रीका पंहिंजो इब्तिदाई 2 मैचूं खटण बैदि 3 मैच में नेदरलैंड खां अपसेट शिकस्त खाधी, पर जेकॾहिं अॼोकी मैच में साउथ अफ्रीका खे शिकस्त मिले थी तॾहिं बि हुननि लाइ टॉप 4 में पहुचण जा इम्कान मौजूदु आहिनि। पर इंग्लैंड लाइ अॼोकी मैच तमामु अहम आहे। ॿई टीमूं हिकु कमज़ोर टीम खां हाराए आयूं आहिनि। हिकिड़ी टीम अफ़गानिस्तान खां हाराए आई आहे, हिकिड़ी नेदरलैंड खां हाराई आई आहे। सो उनजे करे अॼोकी मैच जेका आई आहे, जेका सेकेंड मैच थी इंग्लैंड ऐं साउथ अफ्रीका लाइ, इहा तमामु कांटेदार थियणु खपे, छाकाणि त ॿई टीमूं नुंहुं चोटी जो ज़ोर लॻाईंदियूं ऐं जीअं त उन्हनि खे टॉप 4 में का ॾुखियाई पेश न अचे। ॿियो त सभ खां वॾो रन रेट जो इशू आहे, जंहिंमें साउथ अफ्रीका जो रन रेट बहितरु आहे पर इंग्लैंड जो नेट रन रेट तमामु घटि आहे, जंहिंजे करे उहो कोशिशि कंदा त हाई स्कोरिंग मैच कयूं ऐं वॾे मार्जिन तां कामयाबी हासिलु कयूं। सो अचो त ॾिसूं था त ॿिन्ही मैचनि जो नतीजो कहिड़ो थो निकिरे। वरी हाज़िर थींदासीं, तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।